हेलो फ्रेंड्स, अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां मोहम्मद बख्शा तो यूट्यूब चैनल सां गॾु। दोस्तों, तव्हांखे ख़बर आहे त आउं हिते तव्हांखे मुख़्तलिफ़ सॉफ्टवेयर इंस्टॉल करण ऐं उन्हनि जे यूज़ेज बाबति टोटल वीडियो ठाहे ॿुधाईंदो आहियां। अॼु जो वीडियो एम एस ऑफिस बाबति आहे ऐं अॼु आउं तव्हांखे एम एस ऑफिस जा सभई फीचर्स स्टेप बाय स्टेप सम्झाइण जी कोशिशि कंदुसि। त शुरू कयूं था। सभ खां पहिरियां असां स्टार्ट मेन्यू ते ईंदासीं। उनखां पोइ एम एस ऑफिस एम एस वर्ड जंहिंखे चवंदा आहिनि उहो खोलींदासीं। मूं वटि एम एस वर्ड 2017 इंस्टॉल थियल आहे, उहा खोलीसीं। उनखां पोइ सभ खां पहिरीं असां को बि जेकॾहिं का सी वी या को बि डॉक्यूमेंट ठाहींदा आहियूं त उन लाइ असांखे पेज जो सेटअप हुजणु तमामु ज़रूरी आहे। पेज जो सेटअप ही मथां टेब्स आहिनि, होम टेब आहे, इंसर्ट आहे, पेज लेआउट आहे, रेफरेंस आहे। असां पेज लेआउट ते ईंदासीं। सभ खां पहिरियां हीअ असांजी पेज लेआउट आहे। हिन में हितां खां वठी पहिरें मार्जिन्स सेट कंदासीं त जेको असांजो जेको पेज आहे उनजा मार्जिन्स केतिरा हुजनि। मार्जिन्स यानी कि हाशियूं पासनि खां। मिसाल हीअ आहे नॉर्मल जेको थींदो आहे, टॉप खां बि जेको आहे सो 1 इंच ऐं बॉटम खां बि 1 इंच, लेफ्ट खां बि 1 इंच ऐं राइट खां बि 1 इंच। ऐं ॿियो नेरो आहे जंहिंमें चइनी पासनि खां अधु इंच जी हाशी छॾियल आहे। उनखां पोइ मॉडरेट, वाइड, मिरर्ड ऐं ॿियो असां पंहिंजी मर्ज़ीअ सां बि कस्टम मार्जिन्स ठाहे सघूं था। मिसाल तौरु असांखे मथां जेको आहे सो 6 इंच छॾिणो आहे। असां हिनखे ट्राए हिते असां 6 इंच रखंदासीं त असांजे मथां जेको आहे सो 6 इंचनि जी खां पोइ लिखणु शुरू कंदो। ॾिसो हाणे असां जेको आहे सो मथे लिखूं था त हेठि 6 इंच जेको आहे सो हे मुफ़ासिलो जेको आहे हिन छॾे ॾिनो आहे। इहो असांखे कमु ईंदो आहे अक्सर करे स्टाम्प वग़ैरह जेके लिखंदा आहियूं त उन में जेको आहे सो इहो कमु ईंदो आहे। पर हे असां नॉर्मल पेज ठाहियूं था, सी वी त ठाहियूं, उन करे असां उनखे जेको आहे सो नॉर्मल में खणी ईंदासीं। पेज लाइट में अची मार्जिन्स मां असीं 0.5 फैसमिनी खां असां खणंदासीं। हीअ असांजो खजी वियो। उनखां पोइ पेज साइज़ हूंदी आहे, मुख़्तलिफ़ साइज़ हूंदियूं आहिनि। हुन में लीगल हूंदो आहे 11.5 बाय 18 ऐं 8.5 लीगल साइज़ आहे। 14 जो आहे ऐं 8.5 जो आहे। एग्जीक्यूटिव पेज आहे ऐं उनखां अलावा A4 आहे। ऐं हिते तव्हांखे A4 पेज खणी ऐं उन ते सी वी ठाहिणु सेखारींदुसि। A4 आहे, उन ते क्लिक कंदासीं, A4 खुली आयो। ओरिएंटेशन्स हिन जो मतिलबु आहे पेज तव्हांजो कीअं उन ते तव्हां लिखंदव, आया पोर्ट्रेट में हुजे, सिधो हुजे या लैंडस्केप हुजे, पासीरो हुजे। सिधी सही ॻाल्हि आहे। पोर्ट्रेट में असां खणंदासीं, पोर्ट्रेट सिलेक्ट लॻो पियो आहे। उनखां पोइ हिते आहे कस्ट कॉलम्स। जेकॾहिं असां सी वी लिखूं था त हुन में ॾिसो था त हिन में जेको आहे सो 2 कॉलम लॻा पिया आहिनि। यानी कि हिकिड़े पेज ते 2 कॉलम, जीअं अख़बार में कॉलम हूंदा आहिनि त हिन में जेको आहे 2 कॉलम असां खणी सघूं था, 3 कॉलम, 4 कॉलम, हिकिड़ो कॉलम बि असां करे सघूं था। हे असांजो सिंगल कॉलम थी वियो। उनखां पोइ असां हाणे मिसाल तौरु लिखणु शुरू कयूं था। मिसाल हीउ जेको कर्सर ब्लिंकिंग करे रहियो आहे, हिन कर्सर चवंदा आहियूं STR with the name of Allah who is the most AVRCI ही मोकिली सीट लिखी आहे। तव्हां ॾिसंदा हूंदव त लास्ट में हिन बेनिफिशियंट खे हेठां ॻाढ़ी लाइन ॾेई छॾी आहे। इन जो मतिलबु हूंदो आहे त हिन में जेको आहे सो स्पेलिंग जी मिस्टेक्स आहे। स्पेलिंग जी मिस्टेक्स लाइ असां हिन ते क्लिक करे ऐं असां माउस जो राइट क्लिक कंदासीं त उहो असांखे सजेशन्स ॾींदो त कहिड़ी हिन मां बहितरीनु आहे। हीअ जेका स्पेल सही आहे। उनखां पोइ इहो जेकॾहिं असांखे पेज नंढिड़ो आहे, उनखे असां वॾो करणु चाहियूं था थोरो, त असांजी नज़र कमज़ोर आहे त हितां तव्हां पासे खां जी प्लस खे ज़ोर ॾींदासीं, असांजो पेज थोरो ज़ूम थी नज़र ईंदो। ऐं चाहियां थो त विच ते हुजे, हिनखे कंट्रोल A शॉर्ट की आहे, सिलेक्ट सॼो थी वियो। उनखां पोइ होम कीअं ते असांजो तमामु घणो कमु हूंदो आहे। हिते असां हिनखे सेंट्रलाइज़ कंदासीं, कंट्रोल E, त इहे सेंटर ते थींदो। ऐं चाहियां थो त थोरा या अखर अञा वॾा हुजनि, साइज़ हिन जी 12 हुजे, क्लिक कंदासीं, 12 थी वियो। अञा 14 त हितां बि असां 14, 15, 16 प्रीव्यू हुनजो ॿुधाए थो, 20, 22, हे 14 जी साइज़ आहे, हे 16 जी साइज़ आहे। मिसाल 14 जी रखूं था। उनखां अलावा हीअ जेको आहे फॉन्ट जेको अखरनि जो नमूनो आहे, हे टाइम्स न्यू रोमन आहिनि, एरियल आहिनि। उनखां अलावा एरियल ब्लैक, अहिड़े तरीक़े जेको तव्हांखे पसंदि हुजे
उन तव्हां क्लिक करे छॾियो। हाणे असां हिन पेज खे फ़िलहालु सेव कंदासीं। जॾहिं बि तव्हां कमु करणु शुरू कयो त सभ खां पहिरियां थोरो लिखी ऐं उनखे सेव करे छॾींदा कयो, छाकाणि लाइट ते एतवार न आहे ऐं झटकनि में तव्हांजो फाइल मिस थी सघे थो। उन करे असां क्लिक करे सेव ते ईंदासीं। मथां सेव आहे, हेठां सेव एज़ आहे। सेव ते हलूं था। जिथे तव्हां रखणु चाहियो, मां त डेस्कटॉप ते रखंदुसि। हीअ डेस्कटॉप आहे, हिते क्लिक कंदासीं। हाणे डेस्कटॉप ते हीउ नालो पुछे थो फाइल जो कहिड़ो रखूंसि। हिन सॼो जेको आहे ऑटोमेटिकली पंहिंजी जेका सीट लिखी आहे सॼी ॾींदसि, असांखे एतिरो न खपे। असां हिनखे रखूं था फाइल 1 या लेसन 1 था रखूंसि नालो, LESSON लेसन 1। लेसन 1 रखी ऐं हिते डॉक्यूमेंट्स ही लिखियल आहिनि कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो टेम्पलेट तौर इहे सेव कयो, वेब पेज तौरु सेव कयो, प्लेन टेक्स्ट, XML, मुख़्तलिफ़ नमूना आहिनि। जेकॾहिं 2003 या 1997 ऑफिस वारे टेम्पलेट में सेव करणु चाहियो त हुन में बि करे सघूं था। हाणे असां हिनखे वर्ड डॉक्यूमेंट 2007 वारे फॉर्मेट सेव था कयूंसि। क्लिक कंदासूं, इहे असांजो सेव थी वियो। हिनखे लास्ट क्लोज़ कंदासीं। ऐं दोस्तो हिन चैनल ते वधीक मां वीडियोज़ वग़ैरह रखंदो आहियां, ट्यूटोरियल वीडियोज़, ऐं उमेदु तव्हांखे पसंदि आहे। उन लाइ हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं जेको आहे सो बेल वारी घंटीअ खे क्लिक कंदा ऐं लाइक बि करे छॾींदा त जीअं तव्हांखे इहे मुंहिंजा वीडियोज़ तव्हांजे साम्हूं डिस्प्ले थी अचनि पाण ई ॼाणे। महिरबानी।